अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में शहजाद शहजलानी हाज़िर है। नाज़रीन, अॼु असां बिहाइंड द न्यूज़ में कोशिशि कंदासीं त कुझु इशूज़ खे जेको आहे कवर कयूं, जंहिंमें आहे जेको अॼु MQM जो सरबराह आहे अल्ताफ़ हुसैन साहब, अॼु हुन योम तासीस ते ख़िताब कयो आहे पंहिंजे कारकुननि खे, ऐं हुन में हुन छा ॻाल्हियूं कयूं आहिनि, हुन जेको आहे छा पंहिंजे कारकुननि खे सां उहो मुखातिब थियो आहे, हुन ते थोरो असां हाल अहिवाल कंदासीं। इन जे अलावा जेको आहे अॼु जेको घरू वज़ीर आहे जेको नवाज़ सरकार जो चौधरी निसार साहब, उन ब्रिटिश हाई कमिश्नर सां जेका मुलाक़ात कई आहे ऐं इहो चयो थो वञे त हुन में कुझु हुननि ख़्यालनि जी ॾे वठि कई आहे। हुन में कुझु जेको अल्ताफ़ हुसैन साहब ख़िलाफ़ के सबूत आहिनि जेको चयो थो वञे त जेको आहे उहे उन्हनि उन जे हवाले कया आहिनि। इन जे अलावा सिंध सरकार जेका आहे उन में कल्ह कुझु जेके मीटिंग्स थियूं बिलावल हाउस में ऐं उन खां हिकु राति अॻु में जेको आहे CM हाउस में, उन में कुझु फ़ैसिला जेके आहिनि इम्कानी तौर ते जेके हिन वक़्तु अञा ताईं साम्हूं न आहिनि, पर थी सघे थो केॾी महिल बि जेको आहे उन्हनि जो ऐलान कयो वञे ऐं नोटिफिकेशन जारी कया वञनि। कुझु जेके सिंध कैबिनेट आहे उन में रदो बदल जो जेको आहे कुझु इम्कान आहे, जंहिंजे अंदरि हिकिड़ो मुस्तक़िल, जीअं त असां कल्ह बि तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में हवालो ॾिनोसीं त हिकिड़ो मुस्तक़िल जेको आहे घरू वज़ीर उनजी ज़रूरत आहे। 2012 में जॾहिं मंज़ूर हुसैन वसाण साहब इन इहो उहिदो छॾियो हुयो, तॾहिं खां वठी विच में इलेक्शन बि थियो ऐं उन खां पोइ हीअ हुकूमत वरी जेका आहे ॿीहर जेको आहे ॿिए टर्म में आई, त हिन वक़्तु ताईं जेको इहो पोर्टफोलियो आहे इहो चीफ मिनिस्टर सिंध वटि आहे ऐं इन में एज़ अ जेको आहे डिफेक्टो तौरु थोरो घणो शर्जील मेमर साहब जेको आहे उहो जेको आहे कुझु फ़ैसिला जेको आहे उन कया विच में, इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे। पर हाणे जेको आहे ज़रूरत पेश थी अचे त हिकिड़ो मुस्तक़िल हुजे जंहिंजो शायदि जेको आहे इलाही जल्द नोटिफिकेशन बि अची वञे ऐं कुझु जेको आहे कोऑर्डिनेटर्स जेके आहिनि उन्हनि खे त इहो इन्हनि रियलाइज़ कयो आहे त हाणे जेके फ़ैसिला थींदा उहे जेके आहिनि एतराम कयो वेंदो कानून जो ऐं अदलिया जे फ़ैसिलनि जो, उन जे मुताबिक़। थोरी देरि खां पोइ नाज़रीन सहूलत मिर्ज़ा जेको KEC जो जेको MD जे क़त्ल में जेको सज़ा भोगे रहियो काफ़ी सालनि खां ऐं हुनखे फाई जी सज़ा ॾिनी वई, थोरी देरि खां पोइ हुनखे फाई जेको आहे चाढ़ियो वेंदो ऐं उनजे घर वारनि जी अॼु मुलाक़ात बि हुन सां थी हुई। हिकिड़ी तस्वीर कढी वई मोबाइल कैमरा मां चयो वञे थो, जिते जेको आहे बलूचिस्तान जो जेको घरू खातो आहे उन तशवीश जो इज़हार कयो आहे त इहो कीअं मुमकिन थियो ऐं उन में सहूलत मिर्ज़ा जी जेका तस्वीर साम्हूं आई त उनजो हिकिड़ो कंपेरिज़न जेको माज़ी जो ऐं जेको हाणे जो अॼोको उहो ॾेखारियो हो त जंहिंजे अंदरि उहो काफ़ी जेको आहे हिकिड़ो अफ़सरदा हुयो ऐं अफ़सोस उनजे चेहरे ते मायूसी तमामु घणी हुई ऐं चेहरे में जेको आहे जेके तव्हां फुटेजिस ॾिठा हूंदा या उनजी तस्वीरूं पहिरियों ॾिठियूं हूंदियूं उन में उहो जवान हुयो ऐं हाणे जेको आहे थोरो हुन में जेको आहे एजिंग फैक्टर नज़र पिया आयो ऐं अखियुनि में ॻोड़ा हुया। इहे मामला बि आहिनि। इन जे अलावा शफ़क़त हुसैन जेको आहे हिकिड़ो ॿियो अहिड़ो मुजरिम जेको बल्कि जेको आहे जंहिंजे मथां जेको आहे फाई जो आहे सज़ा आहे, उहो बि हिकिड़ो कॉन्ट्रोवर्शियल हिकिड़ी ॻाल्हि थी वई आहे त उन थोरी देरि खां पोइ थींदी ऐं उनजी उमिरि जो तक़ाज़ो शफ़क़त हुसैन जे हवाले सां बि थोरो घणो जेको आहे कुझु कानूनी पेचीदगियूं आहिनि या इंसानी हक़नि जे हवाले सां जेको आहे कुझु सवाल उथारिया पिया वञनि, पर इहो बहरहाल गवर्नमेंट डिसाइड कंदी त उन ते फाइनल फ़ैसिलो छा आहे। ऐं इन जे अलावा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ फ़ैसिलो कयो आहे त उहो कराची में जेके बि जेके बाई इलेक्शन्स थींदा उन में उहो हिसो वठंदा ऐं ख़ासि तौर ते जेका सीट छॾी वई हुई नबील गबूल साहब पारां जेको जंहिं मुतहिदा क़ौमी मूवमेंट में शमूलियत इख़्तियार कई हुई, पाकिस्तान पीपल्स पार्टी छॾियो विया ऐं उन खां पोइ वरी हिकु भेरो ॿीहर जेको आहे उन्हनि जेको आहे अलहदगी इख़्तियार कई। उन ते जेका ज़मनी चूंड थींदी उन में भरपूर ताक़त ॾेखारण जो मुज़ाहिरो करण जो जेको आहे उन्हनि अज़म जो इज़हार कयो आहे PTI ऐं जेका सिंध जी जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका क़यादत आहे इन ॻाल्हि खे जेको आहे तमामु घणो जेको आहे ज़ोर भरियो आहे त असां जेको ख़ौफ़ ऐं जेको डपु वारो जेका फिज़ा आहे कराची में जो माहौल आहे उन जे ख़ात्मे जे लाइ असां जेको आहे इन इलेक्शन में हिसो वठंदासीं, न छड़ो इलेक्शन में हिसो वठंदासीं पर इन में जेको आहे कामयाबी बि माणींदासीं। इहा हिन जी दावा आहे। हिन चयो त गुज़िरियल जेके आम चूंडियूं हुयूं उन में 8 लख खां थोरो वधीक वोट जेके आहिनि PTI कराची मां हासिलु कया ऐं हींअर उहो सम्झंदा त इहा ख़ौफ़ जी जेका फिज़ा आहे इहा हाणे आहिस्ता आहिस्ता ख़तमु पई थिए ऐं इहे ॻाल्हियूं इहे छुपिया कनि या हिन वक़्तु इहो फ़ैसिलो छुपिया कनि जॾहिं त उन्हनि जेको आहे अञा ताईं अदालती कमीशन जी ॻाल्हि न आई साम्हूं
ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे असेंबलियुनि में वापसी जो जेको फ़ैसिलो आहे इहो बि जेको आहे हिकिड़ो इन ते बि जेको आहे थोरो घणो असां डिस्कशन कंदासीं। हींअर असां थोरो इन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका पॉलिसी आहे उन ते थोरो असां नज़र विझूं था ऐं ॻाल्हायूं था अॻोणा जेके आहिनि सिंध असेंबली जा मेंबर खुरम शेर ज़मान साहब जंहिंजो PTI सां तालुक़ु आहे। जी अस्सलाम वालेकुम खुरम शेर ज़मान साहब। वालेकुम सलाम। जी खुरम शेर ज़मान साहब वेलकम कहते हैं आपको प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में, और साथ में आपसे सवाल पूछेंगे कि आपकी तरफ से, आपकी जमात की तरफ से एक अज़म का इजहार किया गया है, कराची में आप इलेक्शंस जो है बाई इलेक्शन में हिस्सा लेने के लिए पुरअज़म है, और आपकी तरफ से बात सामने आई है कि कराची में जो खौफ की फिजा थी या एक डर था उसको आप ख़त्म करेंगे और आप इलेक्शन में हिस्सा भी लेंगे, जीतेंगे, जलसे करेंगे जो मुक्का चौक है अजीज़ाबाद में या जिना ग्राउंड में। ये अचानक से एक एनर्जी कैसे आ गई और आपकी टोन में इतना जो है और पॉलिसी में इतना शिफ्ट कैसे आ गया एकदम से? देखें जनाब, बात असल में ये है कि कराची शहर को इस वक्त बहुत सख्त ज़रूरत है कि कराची की जो रोशनी है उनको वापस हमने जो है उजाला करना है और कराची के शहरियों को वो खुशियां हमने वापस देनी है। जो शहर के अंदर खौफ व हिरास था और जो कि कुछ हद तक अभी मौजूद भी है, उसे हमने ख़त्म करना है। हमारी जो फोर्सेस हैं, ख़ासतौर पर रेंजर्स, आप समझेंगे एजारी यकजहती के लिए रेंजर्स के लिए हमने जो है ना, आप ये समझेंगे उनके लिए हमने, आप ये कह लें कि ये डिसीजन लिया है कि इतना बड़े जो स्टेप्स उन्होंने लिए कि हम NA-246 का इलेक्शन फाइट करेंगे और इंशाल्लाह इसको जीतने के बाद जो भी कैंडिडेट जीतेगा वो अपना रेजिग्नेशन चेयरमैन साहब को देगा। और ये आपसे कह दूं कि ये डिसीजन उसी बेसिस पे होगा, अगर जुडिशियल कमीशन बन जाएगा तो फिर हम इलेक्शन फाइट करेंगे, अदरवाइज हम लास्ट मोमेंट पे भी इसको बाइकआउट कर देंगे। और चेयरमैन साहब का भी ये फैसला हो गया है कि वो भी नेक्स्ट मंथ आएंगे और जिना ग्राउंड में भी जलसा होगा और मुक्का चौक पे भी जलसा होगा। अच्छा, ये आपका हतमी फैसला है, ऐसा तो नहीं कि कुछ हालात कुछ ऐसे आप देख लें और फिर आप जो है वापस इससे रिट्रैक्ट कर जाएं या बैक ट्रैक कर जाएं? नहीं जनाब, ये बिल्कुल 100% फैसला है, क्योंकि आज तकरीबन हमारे 10 कैंडिडेट जो है, इतनी एक्साइटमेंट है हमारे वर्कर्स के अंदर कि आप अंदाजा लगाएंगे 10 कैंडिडेट हैं टोटल, जिन्होंने ऑल टुगेदर 20 हैं, वैसे 10 PTI के हैं जिन्होंने जो है NA-246 से अप्लाई किया है और चेयरमैन साहब फैसला करेंगे, कोर कमेटी फैसला करेगी कि टिकट किसको दी जाएगी। अच्छा, इसमें वैसे आपके पास स्ट्रॉन्ग जो कंटेंडर्स हैं हो तो कुछ वोट की क्वांटिटी के अंदर फर्क आएगा और इंशाल्लाह ताला एक बड़े मार्जिन से हम जीतेंगे। जो कुछ लास्ट इलेक्शंस में हुआ था NA-246 की सीट के ऊपर, तो उसको तो अगर आप कैलकुलेटर लेके डिवाइड भी करेंगे तो आपको पता चलेगा 1 सेकंड में 4 या 5 वोट का आपके पास हिसाब आएगा। 1 सेकंड में 5 वोट डले हैं, तो जिस तरीके से रिगिंग की गई थी तो उस हिसाब से तो यही रिजल्ट आना था। हमारी डिमांड है, हम डिमांड करते हैं कि ये जो इलेक्शंस बाई इलेक्शंस NA-246 के होंगे, इसमें फौज जो है, पाकिस्तान रेंजर्स जो है वो इलेक्शन बूथ के अंदर भी हो और बाहर भी हो, अदरवाइज तो फिर इलेक्शन को कोई फायदा नहीं होगा। और हमें उम्मीद है कि हमें इसमें हमारा साथ देगी हुकूमत और रेंजर्स को और आर्मी को इलेक्शन बूथ के अंदर और बाहर दोनों जगह खड़ा करेगी। अच्छा खुरम शेर ज़मान साहब, ये बताइए कि जैसा कि आज एक खबर आई कि ज़हरा शाहिद जो है, जिनके कत्ल में मुलविस बताया गया कि जी एक कलीम नामी शख्स है, उसको आज गिरफ्तार किया गया है। उस पर भी थोड़ा सा कंट्रोवर्सी है और कहा जा रहा है कि 25 फरवरी को गिरफ्तार हुआ, फिर कहा जा रहा है आज वो 3 तलवार के करीब से जो है उसको जो है गिरफ्तार किया गया है। तो इस पर आप से, आपकी पार्टी से कोई कांटेक्ट किया गया? असल में देखिए, मैं बताऊं कि थोड़ा सा मीडिया ने एक्साइटमेंट दिखा दी। अच्छा। हुआ ये है कि रेंजर्स ने जो है डिस्क्लोज किया है कि ज़ोहरा शाहिद के कातिलों को 3 तलवार से गिरफ्तार किया गया। उन्होंने ये नहीं बताया कि आज गिरफ्तार किया, ये इतने बजे किया, जहां तक मेरी नॉलेज है, क्योंकि आज मैं दिन भर जो है वो NA-246 के जो नॉमिनेशन पेपर्स फाइल करने हम गए थे वहीं थे। तो उन्होंने डिस्क्लोज किया है कि ज़ोहरा शाहिद के कातिलों को हमने गिरफ्तार किया है 3 तलवार से। मैं नहीं समझता ये कहा है कि आज किया है। अच्छा, लेकिन देखिए, बात यह है कि बेसिक चीज हमने ये देखनी है कि एक बहुत अहम केस था ये। इलेक्शन से एक दिन पहले एक औरत को इस तरीके से मार देना, उनके चेहरे के ऊपर गोली मारी गई थी और ऐसे बेगैरत लोगों को जो पकड़ा गया है और कौम के सामने देखें चीजें आती जा रही हैं। अब ये लोगों ने फैसला करना है, कौम ने खड़ा होना है। हमारी फोर्सेस कब तक लड़ेगी? जब तक अवाम खुद नहीं खड़ी होगी, लोग खुद नहीं खड़े होंगे, मामला बेहतर नहीं होंगे जनाब। अच्छा, साथ में आज जो यौम तासीस के मौके पे खिताब किया है अल्ताफ हसन साहब ने अपने कारकुनों को, उसमें उन्होंने इमरान खान साहब को बहुत एक तनकीद का निशाना बनाया और बोला है कि बहुत सारी बातें की हैं उसमें,
اور کہا گیا کہ جی بہت سارے الزامات بھی الطاف حسین صاحب نے لگائے اور یہ بھی ایک کہا کہ اگر ان کے اوپر مقدمہ چلے گا تو پھر عمران خان صاحب کے اوپر بھی جو ہے وہ چلائیں گے اور ان کو بھی جو ہے وہ وہی اسی چیز کا سامنا کرنا پڑے گا جس کا الطاف حسین صاحب کر رہے ہیں. نہیں ضرور دیکھیں میں سمجھتا ہوں کہ چاہے وہ عمران خان ہو چاہے الطاف حسین ہو کوئی بھی شخصیت کوئی بھی ایسا شخص ہو جس نے جرم کیا ہو جس نے قانون توڑا ہو جس نے قتل و غارت کی ہو جو کرپشن کے اندر انوالو ہو ہر شخص کے اوپر کیس ہونا چاہیے انصاف ملنا چاہیے سب کو. اگر عمران خان وہ سمجھتے ہیں کہ انہوں نے کوئی جرم کیا ہے تو جائیں ضرور کیس کریں موسٹ ویلکم. کس نے منع کیا؟ ہم تو آپ کو آج بھی کہتے ہیں اتنا بڑا اگزامپل ہمارا آپ کے سامنے ہے کہ ہم کہتے ہیں کہ اگر کسی کو شک ہے کہ کے پی کے اندر الیکشن میں ریگنگ ہوئی ہے تو آپ بتا دیں کون سا حلقہ کھلوانا ہے. ہم آج کھڑے ہیں اس کے لیے جوڈیشل کمیشن بٹھا دیں گے اس سیٹ کے وہ اس کی پوری ویریفیکیشن کریں گے ہر کریں گے. ہم تو قانون سے بھاگنے والے لوگ ہیں ہی نہیں نا. اچھا ہمیں کس چیز کا خوف ہے؟ ایک چیز آخر میں آپ سے یہ جاننا چاہوں گا. ایک بات تو ہے کہ جیسا کہ سینٹ کے الیکشنز میں تھوڑا سا ایک ابہام تھا پہلے لیکن آپ لوگوں نے حصہ لیا پھر شبلی فراز صاحب جو ہے وہ کینڈیڈیٹ ہوئے پھر ان کو اضافی ووٹ بھی مل گئے. یہ بھی ایک بڑے اس پہ سوالات اٹھے. آپ کی ایک شروع سے ڈیمانڈ تھی کہ جب تک جوڈیشل کمیشن نہیں بنے گا کسی بھی ایسی بات کا اندیہ آپ کی طرف سے نہیں آ رہا تھا کہ آپ کوئی الیکشن میں جائیں گے بائی الیکشن میں جائیں گے. یہ گزشتہ کچھ دنوں میں جو ڈیولپمنٹس ہو رہی ہیں بالخصوص ایم کیو ایم کے حوالے سے آپ کی جماعت اچانک سے کیوں ایک دم سے ایکٹیو کیوں؟ آپ کو سمجھنا پڑے گا کہ ہم نے پاکستان کو اس بات کو پروف کرنا ہے کہ کراچی کے اندر الیکشن کو شرط یہ ہے کہ رینجرز آرمی الیکشن کے اس کو پورا دیکھے گی اس کے ریزلٹ تک اناؤنسمنٹ تک وہ وہاں کھڑی رہے گی اور ایک ایک چیز کو مانیٹر کرے گی. دیکھیں نہ ہمارے پاس اسلحہ ہے نہ ہماری پارٹی کے اندر کوئی ایسا ملیٹنٹ ونگ ہے کہ ہم اس قسم کے تمام ہتھ کنڈے جو ہے نا اپنا سکیں. ہم صاف و شفاف پارٹی ہیں ہم سیدھے راستے پہ چلنے والے لوگ ہیں قلم پہ یقین کرتے ہیں بندوق پہ بالکل نہیں کرتے ہیں اور اللہ کی ذات پہ بھروسہ کرتے ہیں اور صرف ڈرتے بھی خدا کی ذات سے ہیں. آپ دیکھیے گا کیمپین کس طرح کریں گے. میں خود موجود ہوں گا اس کیمپین کے اندر ہر جگہ جائیں گے اور دل کھول کے کیمپین کریں گے اور آپ کو ثابت کریں گے کہ پاکستان تحریک انصاف واحد وہ جماعت ہے جس کے پاس حقیقت لوگوں کا مینڈیٹ موجود ہے. چلیں جی دیکھیں گے انشاءاللہ. بہت شکریہ آپ کا خرم شیر زمان صاحب آپ نے ہمیں پروگرام میں وقت دیا اور اپنی پارٹی کی پالیسی آپ نے بیان کی. بہت شکریہ. جی ناظرین یہ ہوا پی ٹی آئی جا اخبار خرم شیر زمان صاحب جن جूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं जंहिंजी पॉलिसी उन्हनि ॿुधाई त जेका पार्टी छा पॉलिसी आहे ईंदड़ ॾींहंनि में जेको हू चवनि पिया त जेको आहे असां हिकिड़ी जेका आहे कराची जे अंदरि हिकिड़ो नयो जेको आहे सियासी माहौल जोड़ण जे लाइ हू चवंदा त पुरज़म आहिनि. ऐं जुडिशल कमीशन जे हवाले सां सवाल छो त उन्हनि चयो त उहो शर्त अञा बि आहे ऐं अगरि उहो जोड़ियो थो वञे त उन खां पोइ जेको आहे कराची में उन्हनि जो हिकिड़ो वॾो वोट बैंक आहे ऐं अवाम कराची जो उन्हनि जो साथ ॾींदो. ऐं जॾहिं उन खां सवाल कयो वियो त ही माहौल अचानक सां छो सरगर्म थी विया आहिनि ऐं जॾहिं को वठी कुझु गुज़िरियल ॾींहंनि में जेके इहे छापा लॻनि पिया रेंजर्स एक्टिव थी वई आहे 9-0 ते अल्ताफ हसन साहब जे ख़िलाफ़ केस त उन जवाब में हिननि चयो त उन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे त ही सभु मामला जेके आहिनि हिननि जे पहिरियों ई जेको आहे पॉलिसी में हुया जेके हाणे उहे उनखे जेको आहे फॉर्मली इम्प्लीमेंट करण वारे पासे वञनि पिया. नाज़रीन हींअर जेको आहे वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी ब्रेक जो ऐं हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं वापसि अची प्रोग्राम जे ॿिए हिसे खे कंटिन्यू कंदासीं. हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक वापसि अचो प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था. वेलकम बैक नाज़रीन ब्रेक में ॼणो पहिरियों तव्हांखे असां ॻाल्हि ॿोल असां ॿुधाईसीं जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी पी टी आई सां खुरम शेर ज़मान जिन पंहिंजी पार्टी पॉलिसी थोरो ॿुधाईंदो साईं त छा पीपल्स पार्टी जे कैंप में छा हिन वक़्तु सेंस छा थो प्रिवेल करे. बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद. साईं ॻाल्हि इहा त मीटिंग थी कल्ह जेका उन में मोहतरम आसिफ वरी ज़रदारी साहब सभिनि जेके बि असां तालुक रखंदड़ पीपल्स पार्टी जा एम पी आहियूं उहे हुयासीं ऐं उन खां अलावा ॿी बि मीटिंगूं थियूं जंहिंमें उन्हनि इहो मौक़िफ़ ॾिनो त हिन महिल सियासी तौर ते ऐं इख़लाक़ी तौर ते एम क्यू एम सां उन्हनि खे गवर्नमेंट में आणिणो आहे ऐं उन जा जेके ॿ
रुख कनि। हिकिड़ो इहो त जेको ऑपरेशन थिए थो त उहो कंहिं बि इहो इन जो मतिलबु न आहे त उहो डिस्टर्ब थिए या उन में का मदाख़लत थिए। उहो बिल्कुलु फ्री हूंदो ऐं उन में कंहिं क़िस्म जी बि जेके बि असांजी लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि, रेंजर्स आहे या पुलिस आहे, उन्हनि खे बिल्कुलु फ्री हैंड पहिरियों बि ॾिनो वियो आहे तव्हांजे साम्हूं आहे त जेके कार्रवायूं लियारी में बि थियूं या 90 ते थियूं या ॿियनि इलाइक़नि में थियूं त किथे बि कंहिं क़िस्म जी उन्हनि में रुकावट सिंध हुकूमत जे तरफ़ां या जेको कैप्टन आहे जंहिंखे चयो वञे थो साईं काइम अली शाह साहिबु, उन जे तरफ़ां का बि अहिड़े क़िस्म जी रुकावट न आहे, बल्कि उन्हनि खे असां मुकमिल सपोर्ट कयूं था पिया। पर जेको सियासी तौर ते आहे, छो त मुतहदा वटि शहरी इलाइक़नि जो मैंडेट आहे ऐं हिन सूरत हाल में जॾहिं सेनेट जी इलेक्शन थिए पई त नून लीग बि हुननि सां राब्तो कयो। असांजो मोहतरम मियां शहबाज शरीफ़ साहिबु जेको पंजाब जो अॼुकल्ह जो जालिब आहे, उन बि ओॾे राब्तो कयो ऐं उते चयो त साईं असां सां साकार कयो। 16 साल अलाए 14 साल पुराणियूं जेके उन्हनि जूं दोस्ती हुयूं उहे बि उन्हनि खे यादि कयूं ऐं उन्हनि खे ऑफर्स बि कयूं वयूं, उन्हनि जा वञी वफ़द बि मिलिया। पर MQM हिकिड़ो गैस्टर जो मुज़ाहिरो कयो ऐं हुननि पीपुल्स पार्टी सां साथ ॾिनो ऐं तव्हां ॾिठो त हिते कंहिं बि क़िस्म जी हॉर्स ट्रेडिंग न थी। हे जेके ॿियूं पार्टियूं जेके नए पाकिस्तान जूं ॻाल्हि कनि पियूं या नून लीग वारा वॾियूं ॻाल्हियूं कनि पिया, उन्हनि जे तव्हां MPAs जो हाल उते ॾिठो त पंहिंजनि माण्हुनि ते केतिरो उन्हनि खे एतबार हुयो या न हुयो, कहिड़े तरीक़े सां हुननि वोटिंग उते कराई। KPK जी मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, पंजाब में कीअं जेको थियो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। पर असां हिते MQM खे सियासी तौर ते गॾु खणी हलण लाइ आसिफ साहिबु सभिनि खां राय वरिती, जंहिंमें लाइकिंग डिसलाइकिंग पंहिंजी जाइ ते हुई। पर जॾहिं सभिनि जो फ़ैसिलो इहो थियो त जॾहिं हो असां सां हिन बीठा, हिननि सभिनि ऑफर्स खे उन्हनि परे कयो ऐं सेनेट में उन्हनि सपोर्ट कई आहे, त असां बि हुन ॾुखे वक़्त में उन्हनि खे न छॾियूं। पर इन सां इहा ॻाल्हि वाज़े हुई त ऑपरेशन में कंहिं क़िस्म जी मदाख़लत न थींदी। हिकिड़ो तव्हां सवाल आहे त इहो ॾुखे वक़्त जी डेफिनेशन छा आहे साईं? ॾुखे वक़्त जी डेफिनेशन इहा आहे त हिन महिल इहो तासुर ॾिनो पियो वञे त जेको ऑपरेशन आहे जीअं 90 ते थियो आहे, ॿियूं ॻाल्हियूं हाणे रोज़ जेके बि माण्हू ॿिया पकड़जनि था पिया, त जेके ॾोहारी पकड़जनि था पिया या जेके टारगेट किलर कंहिं बि पार्टी जा या अहिड़ो कोई टेररिस्ट विंग आहे उहे पकड़जंदा, त उन ते कंहिं क़िस्म जो न आहे। पर हिकिड़ो जीअं हूंदो आहे त तुकनि सां गॾु सावा बि पकड़बा आहिनि ऐं उन सिलसिले में कोई बेगुनाह पकड़जंदा त उहे उन्हनि जी असां ज़रूरु उन्हनि खे सपोर्ट आहे। ॿियो हिकिड़ो तासुर जेको अचे पियो शहरी इलाइक़े में त बिल्कुलु निंदड़ का थी विया आहिनि उहो माण्हू ऐं उहो इहे लावारिस वारी जेका सिचुएशन आहे त पीपुल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी हुकूमत आहे, उहा चाहींदी आहे त वोट जो जेकी अहमियत हुजे त ईअं माण्हू इहो न सम्झनि शहरी इलाइक़नि वारा त बाबा असांजो कंहिं बि क़िस्म जो अमल दख़ल न आहे। जेका हुननि जा जाइज़ कम आहिनि को कंहिं बि क़िस्म जा उहे उन में असां सां भाङे भाईवार थियनि। असांखे इहा बि ख़बर आहे त MQM जंहिं क़िस्म जी रुसण हुनजो रहियो आहे, जंहिं क़िस्म जो हुननि जो हरजाई जेको हुननि जो एटीट्यूड रहियो आहे पुराणे टाइम में, अॻे बि असांखे उहा असां सम्झूं था पिया त असां हुननि में का अहिड़ी उमेद नथा रखूं त सुभाणे उहो हमेशह लाइ उहो असां सां गॾु बीहंदा। पर हिकिड़ी इख़लाक़ी असांजी ज़िम्मेवारी सम्झीसीं पीपुल्स पार्टी त जेको हुननि फ़ैसिलो कयो सेनेट में उन जे लाइ असां हुननि सां गॾु थियूं। जे अचनि था मिनिस्ट्री में त मोस्ट वेलकम ऐं असां हुननि गॾु खणी हलंदासीं। पर इन जो असरु ऑपरेशन ते बिल्कुलु न थींदो त को उन्हनि खे का उन जेके बि ॾोहारी हूंदा उन्हनि खे बिल्कुलु तव्हां हिकिड़ो एक्सप्लेन कयो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा त हिकिड़ो त ठीकु आहे, वन ऑफ द एजेंडाज़ में हिकिड़ो एजेंडा इहो, ॿियो थोरो गुड गवर्नेंस जे हवाले सां बि इहो कुझु रीशफलिंग जे हवाले सां कुझु थोरी ॼाण असांखे मिली आहे त को जाम मेहताब डर साहिब खे जेको आहे घरू वज़ारत मिलंदी ऐं कुझु कोऑर्डिनेटर्स ऐं कुझु जेके स्पेशल असिस्टेंट्स आहिनि उहे फ़ारिग़ कया था वञनि, त इहो फ़ैसिलो कॾहिं थींदो? इहो आला क़यादत ॾींहुं बि मुनासिब सम्झी, जंहिंखे बि इहो मुनासिब सम्झंदा त घरू वज़ारत मिलंदी। जाम मेहताब साहब तमामु हिकिड़ा सीनियर
पार्लियामेंटेरियन आहिनि ऐं हुननि जो पहिरियों जेको माज़ी आहे उहो बेदाग रहियो आहे, काफ़ी दफ़ा मिनिस्टर रही चुका आहिनि ऐं जे उहे बि ईंदा त सुठी ॻाल्हि थींदी। पर असां त सम्झूं था त साईं काइम अली शाह साहिब बि जेको होम मिनिस्ट्री जीअं उन्हनि वटि आहे त उहा बि ठीकु हले पई। तव्हां ॾिसो त पुलिस जी कारकर्दगी ते जे तव्हां वेंदव त असांजी सिंध जी पुलिस हिन वक़्तु सभिनि खां वधीक अफेक्टिव आहे। वधि में वधि दहशतगर्द गिरफ़्तार असांजी सिंध पुलिस कया आहिनि, वधि में वधि दहशतगर्दनि खे मारियो बि सिंध पुलिस आहे। भले वॉल्यूम KPK में वॾो हुजे, पर जे तव्हां गणपक शुरू कंदव त वधि हिते ई असां वटि ई हिननि दहशतगर्दनि खे मारियो वियो आहे ऐं पकड़ियो वियो आहे ऐं असांजा जवान शहीद थिया आहिनि, असांजा ऑफिसर शहीद थिया आहिनि। बम धमाका थियनि था पिया, ख़ुदकश धमाका ॿियनि जाइनि ते, उन जी का बि इंक्वायरी या माण्हू नथा पकड़िया वञनि। तव्हां हाणे ताज़ो मिसाल आहे शिकारपुर जो, उतो वारो जेको इहो सान्यो थियो अफ़सोसनाक वाक़ियो जेको थियो इमाम बारगाह मस्जिद में, उन जो फौरी तौर ते उहे जेके सॼा जेके उन में मुलविस हुया, जेके उन्हनि खे सहूलियतकार चऊं या जेके जेके उन में मुलविस हुया, उहे सॼा पकड़िया विया। ऐं इहे पुलिस जी कारकर्दगी, ईअं ख़ालिद सूमरे साहिब जो जेको मर्डर थियो उन जा बि उहे पकड़िया विया। त असांजी जेका कारकर्दगी आहे, गुड गवर्नेंस त इहा ई हूंदी आहे न, जेको माण्हू बाक़ी छड़ा इल्ज़ामात आहिनि जेके लॻंदा अचनि था उन्हनि खे असां मुंहुं ॾियूं था पिया। अच्छा साईं, आख़िरी हिकिड़ो सवाल तव्हां ऐं उनजी रिक्वेस्ट इहा त मुख़्तसर जवाब, जीअं असांजो जेको वक़्तु आहे इहो पुॼाणे ते पहुची। हाणे जेका पॉलिसी आहे, अॼु अल्ताफ़ हुसैन साहिब वरी हिकिड़ो यौम तासीस ते ख़िताब कयो आहे पंहिंजे कारकुननि खे, हुनमें हुन काफ़ी ॻाल्हियूं वरी वरजायूं आहिनि, वरी कुझु इंडिकेट कनि थियूं त थोरो हिकिड़ी फिज़ा जे हवाले सां त थोरो वरी छिकटाइण वारी ॻाल्हि, कुझु हुन नवाज़ लीग सरकार ते ॻाल्हायूं आहिनि, थोरो हुन जेको आहे इशारतनि जेको आहे तव्हांजी पार्टी आहे तव्हांजे सरबराह ते बि हुन ॻाल्हायो आहे, ऐं कुझु जेको आहे वरी उन्हनि हिकिड़ी स्पिरिट ॾेखारी आहे त न अञा असां घबराइण वारा न आहियूं ऐं असां जेको आहे बाक़ाइदा हिनखे फेस कंदासीं, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं। त तव्हां छा था सम्झो त पीपल्स पार्टी जी पोज़ीशन छा हूंदी जॾहिं त लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जेके आहिनि एडवांस चीफ कारपोरेशन वारनि जे तरफ़ां पेश कयो पियो वञे?